ही क्रिमिनल क़िस्म जो माण्हू आहे। ज़फ़र वलद अता मोहम्मद सियाल ख़ानदानी फ़िराडी आहिनि। हिन जो भाउ मतू सियाल धाड़ेल हो जेको पुलिस जे मुक़ाबले में इनकाउंटर थियो हो। मूंखे 7 कॉलूं कयूं ऐं हिकिड़ो मैसेज कयो। हिकिड़ो उस्तादु आहियां, मूंसां हिन ज़ुल्म करे छॾियो आहे, हिन मुंहिंजो घर तबाह करे छॾियो। बिस्मिल्लाह रहमान रहीम। मुंहिंजो नालो ज़ाहिद हुसैन ॾाहिरी वलद मोहम्मद क़ाबिल ॾाहिरी आहे। आऊं हाई स्कूल में टीचर आहियां, गवर्नमेंट हाई स्कूल अमाला ॾाहिरी में। कुझु वक़्तु अॻु में मुंहिंजा चेक गुम थी विया हुआ, जंहिंजी मेंसी कटाई चोरी थी विया हुआ। उहे हिननि चेकनि ते हिकिड़ो नामी गिरामी हिकिड़ो ब्लैक मेलर आहे, ज़फ़र सियाल वलद अता मोहम्मद सियाल। हुन मुंहिंजे घरवारी जे मदद सां उहे चेक घरां चोरी करे मूं ते 2 कूड़ा केस कया। हिकिड़ो केस मैजिस्ट्रेट वटि साल ट्रायल हलियो जेको कूड़ो थियो। कोर्ट सॻोरीअ मुंहिंजे हक़ में फ़ैसिलो ॾिनो। उन जे फ़ैसिले अचण खां पोइ ज़फ़र वलद अता मोहम्मद सियाल जेको कंडियारो हीसमाणी मोहल्ला में रहे थो, उन ऐं उन जे भाउ असलम वलद अता मोहम्मद सियाल मूं ते 2 दफ़ा हमला कया आहिनि। उन्हनि जी लिखत आउं SP साहिबु DIG IG ताणी ॾेई चुको आहियां, पर अफ़सोस त अॼु ताणी हुननि खे कुझु न थियो आहे। न का इंक्वायरी कंडक्ट कई वई आहे, न को मूंखे तहफ़ुज़ ॾिनो वञे थो। आऊं हिकु उस्तादु आहियां, मूं अॼु ताणी कंहिंसां को फ्रॉड न कयो आहे। ज़फ़र वलद अता मोहम्मद सियाल ख़ानदानी फ़िराडी आहिनि। हिन जो भाउ मतू सियाल धाड़ेल हो जेको पुलिस जे मुक़ाबले में इनकाउंटर थियो हो। पुलिस हुन जी शाहिद आहे। 9 मोहब्बतेरो में कंडियारो थाणे ते हिननि ते ऐं हिन जे भाइरुनि ते संगीन क़िस्म जा केस आहिनि। जीअं तव्हां सुनवाई ते वञा थो, गुज़िरियल तारीख़ 16/4/2020 ते जॾहिं सुनवाई ॾेई कोर्ट खां ॿाहिरि निकितुसि, ज़फ़र ब्लैक कार में अची मुंहिंजे साम्हूं बीठो ऐं न बीहारण जी सूरत में त कॉलूं कयूं ऐं हिकिड़ो मैसेज कयो जेको मूं वटि सेव आहे, उहो स्क्रीन शॉट तव्हांखे ॾेखारे सघां थो। हुन में हुन चयो आहे जेकॾहिं तूं ॿी सुनवाई ते ईंदे त तोखे आउं माराए छॾींदुसि। ज़फ़र सियाल हिकु पाण खे एजेंसियुनि जो माण्हू सॾाए थो। हीअ हिकु समाजी तंज़ीम आहे, CPCIH तंज़ीम आहे। उन तंज़ीम जो पाण खे डॉक्टर सॾाए थो। हिन जूं कूड़ियूं डिग्रियूं मूं वटि मौजूदु आहिनि। यूनिवर्सिटीअ खां हिन हिकिड़ी फर्जरी करे डिग्री वरिती आहे, उहा डिग्री मूं वटि मौजूदु आहे। हीअ डॉक्टर न आहे, हीअ अताई डॉक्टर आहे। हिन ते हिकिड़ी FIR अताई डॉक्टर जी कंडियारो थाणे ते दाख़िल आहे, साहब मूं वटि मौजूदु आहे। हीअ क्रिमिनल क़िस्म जो माण्हू आहे। हीअ मूंखे नुक़सानु पहुचाए सघे थो। मूंखे, मुंहिंजे फैमिलीअ खे, मुंहिंजे भाइरुनि खे कुझु बि थियो या रस्ते ते मूंखे जेकॾहिं को नुक़सानु पहुतो, उन जी FIR ज़फ़र वलद अता मोहम्मद सियाल हिन जे भाउ असलम ऐं ॿियनि भाइरुनि ते दाख़िल कई वञे। आऊं आर्मी चीफ, वज़ीर आज़म, वज़ीर आला ऐं गवर्नर साहिब खे हथ ॿधी अर्ज़ु थो कयां त मूंखे तहफ़ुज़ ॾिनो वञे। हीउ शख़्स मूंखे माराए छॾींदो। हिकिड़ो उस्तादु आहियां, मूंसां हिन ज़ुल्म करे छॾियो आहे, हिन मुंहिंजो घर तबाह करे छॾियो। मूं हिन जे करे पंहिंजे घरवारी खे तलाक ॾेई छॾी, हूअ हुन सां शामिलु थी वई। हींअर आउं दरबदर आहियां, हर वक़्तु टेंशन में आहियां। ख़ुदा जे वास्ते हिन ज़ालिम शख़्स खां मुंहिंजी जान बचायो। बसि मुंहिंजो इहो ई चवणु आहे।